अस्सलाम वालेकुम नाज़रीन, लाड़ वेब टीवी न्यूज़ में भली कार आऊं ऐं शफी मोहम्मद। इलेक्शन 2018 जी वधीक मालूमात हासिल कयूं था शिदात ज़िले मां असांजे लाड़ टीवी रिपोर्टर दिलदार सीलरो खां। जी दिलदार, इलेक्शन 2018 जी शिदात में छा सियासी सूरत हाल आहे? जी शफी, मां तव्हांखे ॿुधाईं भला त शदात में जेको आहे हिकु टका आहे क़ौमी टका आहे NA 202 ऐं जेका 2 सूबाई टका आहिनि TS 14 शदात ऐं TS 15 मीरो खान, जंहिंमें हिन वक़्तु समेत PTI BP ऐं मुख़्तलिफ़ जेके आज़ाद उम्मीदवारनि जेके तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ जेको शदात तक आहे जंहिंमें 2013 जी जेका इलेक्शन हुई उनमें बि जेको आहे पीपल्स पार्टी तरफ़ां जेको आहे नादर मक्सी जेको आहे MPA चूंडियो हुयो ऐं फरियाल टालपुर MNA मुंतख़ब थी, पर उन सां गॾु जेका आहे सूबाई सीट ते जेको आहे कयो नून लीग जे जेको आहे असांजे ऐं जेको आहे जेडी खान मुगेरी ऐं फरियाल टालपुर सां मुक़ाबले में जनवा भुट्टो ऐं जेको आहे शहीद ख़ालिद महमूद सुमरो। हिन वक़्तु उन सीट ते जेको आहे जेका PTI जे तरफ़ो नादर मक्सी सां जेका आहे मुक़ाबिलो करण लाइ मैदान में जेको आहे औरत उम्मीदवार आहे नाइस पावर ऐं क़ौमी तक ते जेको आहे शहबान मीरानी आहे, उन सां बि औरत उम्मीदवार आहे PTI जी मुसरत शाह। उहे मुक़ाबले लाइ जेको आहे मैदान में लथियल आहिनि, जिन पंहिंजी चूंड सरगर्मी जेके आहिनि शुरू करे छॾियूं आहिनि। हिन खां अलावा आज़ाद उम्मीदवार आहिनि हिते मीर मुज़फ़र मिंगल आहे, उहो GDA जो उम्मीदवार आहे, जेका बैरिस्टर अख्तर जब्बार शेख आज़ाद उम्मीदवार आहे। इहे जेके पार्टी जे मुक़ाबले में सगारा उम्मीदवार लिखिया वञनि था, जिन पंहिंजूं जेके आहिनि सरगर्मी शुरू करे छॾियूं आहिनि, जंहिंजे करे पीपल्स पार्टी जे हिन भेरे इलेक्शन में जेको आहे खटण लाइ थी रहियूं आहिनि। जी दिलदार, तव्हां छा था सम्झो त कंहिं पार्टी जी पोज़ीशन मज़बूत आहे? मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जीअं तव्हांखे अॻु में अर्ज़ु कयो मूं त हीअ जेको आहे चूंड रवायती पीपल्स पार्टी जो जेको आहे चूंड तक रहियो आहे ऐं पीपल्स पार्टी हमेशह खटंदी थी अचे पई, पर हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा जेका आहे थोरो पीपल्स पार्टी लाइ मुश्किल को नज़र अचे थी। उन जो सबबु इहो आहे त गुज़िरियल 10 सालनि में पीपल्स पार्टी शदात समेत भर पासे जे इलाइक़नि में के बि तरक़ियाती कम न आहिनि कया, जंहिंजे करे अवाम जेको आहे पीपल्स पार्टीअ खां तमामु घणो जेको आहे क़ाबिल नज़र अचे थो। उनजे करे पीपल्स पार्टी जे मुक़ाबले भेरे जेको आहे शहर जूं जेके आहिनि शेख बरादरी सां तालुक रखंदड़ आहे बैरिस्टर अख्तर जब्बार शेख, उहो बि मुक़ाबले में लथल आहे। हुन सां गॾु भरोई बरादरी जेका आहे उहा शदात बेक आहे। उन तरफ़ां बि जेको आहे 2 जेके आहिनि उम्मीदवार जेके आहिनि चूंड लड़ी रहिया आहिनि, जंहिंमें GDA जी टिकट सां जेको आहे मीर मुज़फ़र बरोई इलेक्शन विढ़े पियो ऐं इमरान पंद्रानी आज़ाद उम्मीदवार। हाणे इन सूरत हाल में जेको आहे जेको आहे हिते चूंड खटणु थोरो जेको आहे ॾुखी नज़र अचे थी पई। तमामु महिरबानी दिलदार सीलरो।